वफाकी घर वज़ीर शेख रशीद अहमद चयो त पाकिस्तान कंहिं बि क़ीमत ते दहशतगर्दी जी इजाज़त न ॾींदो। तालिबान सां हाणे ॻाल्हियूं न पयूं थियनि। सेनेट इजलास में ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में मुखालिफ़नि सां गॾु आहिनि। ॿियनि जीअं इमरान ख़ान खे बि मुल्क एतिरो ई अज़ीज़ आहे। हुन चयो त दासू ऐं ग्वादर वाक़िअनि जा जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। इमरान ख़ान जी हुकूमत आख़िरी दम ताईं चीन सां सीपेक ठाह ते अमल कंदी। घरू वज़ीर चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ सभिनी जो हिकु ई मौक़िफ़ हुजणु घुर्जे। जेको नारो 7 साल अॻु इस्तेमालु कयो वियो, किरंदड़ भित हिकु धिको वधीक हणो, वरो नारो अॼु बि इस्तेमालु कयो पियो वञे। शेख रशीद चयो त टीटीपी जा केतिरा ई ग्रुप ठही विया आहिनि। हू उन्हनि जा नाला नथो ॿुधाइणु चाहे। बलूचिस्तान में 200 किलोमीटर जे कंडेदार तार अञा लॻाइणी आहे। भारत कॾहिं बि अफ़गान तालिबान ऐं पाकिस्तान विच में बहितर लाॻापा नथो चाहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान में बि फ़िरक़ेवारनि दहशतगर्दी आहे। हू अंदर ऐं ॿाहिरि जी ॻाल्हि कंदा आहिनि। जेकॾहिं घणो ॻाल्हायो त मीडिया में तूफ़ान अची वेंदो। घरू वज़ीर शेख रशीद चयो त भारतीय एजेंसी रा पाकिस्तानी ॿोहारनि खे इस्तेमालु करे रही आहे।